उडुरुलाल में पीपी ज़िले मटियारी जे MNA मखदूम जमील ज़मा जे कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मखदूम जमील ज़मा ऐं मखदूम महबूब ज़मा इलेक्शन दौरान मटियारी ज़िले जे अवाम सां जेके तरक़ियाती कमनि जे हवाले सां वाइदा कया हुआ उन्हनि वाइदनि जी तकमील लाइ पहिरें मरहले में प्योर ब्लॉक सोलर ते हलंदड़ स्ट्रीट लाइट समेत मटियारी ज़िले जे आबाद करण लाइ सोलर पैनल ते हलंदड़ ट्यूबवेल पिणु लॻाया वेंदा। हुन चयो त पीपल्स पार्टी हिकु अवामी पार्टी आहे। पीपल्स पार्टी ऐं मखदूम ख़ानदान सदाईं ग़रीब अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं करे पई। हुन वधीक चयो त ज़िले जे बंदि पियल स्कूल अस्पतालनि जो जल्द MNA मखदूम जमील ज़मा सां गॾु विज़िट कंदासीं। जेके स्कूल ऐं अस्पतालूं बंदि आहिनि उन्हनि खे जल्द फ़ाल कयो वेंदो। ताकि मटियारी जे RO प्लांट नाकारा हुजण ते सवाल ते सैयद मुमताज़ अली शाह ॿुधायो त इन्हनि RO प्लांटनि खे जल्द फ़ाल कयो वेंदो ऐं RO प्लांट जी मरम्मत लाइ फंड पिणु रखिया विया आहिनि। उडुरुलाल में कणक ख़रीदारी मर्कज़ न खुलण जे सवाल ते हुन ॿुधायो त MNA मटियारी मखदूम जमील ज़मा जे कोशिशुनि सां मटियारी तलके जे उडुरुलाल स्टेशन में सेंटर खोलियो वियो आहे जंहिं जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।